हाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। खानपुर मेयर खां ख़बर ॾिनाऊं। खानपुर मेयर जे मेराणी मोहल्ले जी रवासण औरत मसमात रोज़ीना, मासूम ॿारनि मुज़म्मिल, फ़िज़ा, राहिला, अमर, मसमात गुला ऐं चाची ताज मोहम्मद मेराणी सां गॾिजी तहफ़्फ़ुज़ लाइ एहतिजाज कंदे ॿुधायो त अटिकल 12 साल अॻु मुंहिंजी शादी साले पुटु वेझो ॻोठ बारगाह में इख़्तियार मेराणी सां थी। आउं उन सां ख़ुशि हुयसि। मूंखे 3 ॿार थिया ऐं हिकु ॿार जे हमल सां हुयसि त मुंहिंजे सहुरे प्यारो ऐं ॾेरनि जंसार ऐं निसार जहिड़े में मुंहिंजे मुड़ुसु इख़्तियार खे माराए छॾियो। जंहिं बाद कुझु सालनि खां पोइ मूंखे सहुरे ऐं ॾेरनि ज़बरदस्ती में हवाली ॾेर जावेद मेराणी सां निकाह करायो। मूं बि बचड़नि ख़ातिर हुन खे क़बूल कयो, पर मूं मथां ज़ुल्मनि जा पहाड़ किराया विया। आउं बर्दाश्त कंदी रहियुसि। मुंहिंजे मरहूम मुड़ुस जे खून जो एवज़ 12 लख रुपया बि सहुरे ऐं सालनि पाण वटि रखी छॾिया, पर हाणे मूं मज़लूम मथां कारे जो कूड़ो इल्ज़ाम हणे क़त्ल करण जी कोशिशि कई, पर आउं मौज़ियाने तौरु बची पंहिंजे बेवा अमर वटि पनाह वरिती आहे, जिथां मुंहिंजे सहुरे प्यारो जंसार ऐं निसार मुंहिंजे पुटु अफ़ज़ल खे अगवा करे विया आहिनि ऐं मूंखे कारे इल्ज़ाम में क़त्ल करे एवज़ जी रक़म वसूल करणु चाहिनि था। हिननि DIG सखर, SSP सखर ऐं SSP घोटकी खां मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।